मां समझा थो त चाचा भावल ऐं दरिया खान वारा कॾहिं बि पाण में कोन निबरंदा। मीर मूंखे लॻे थो त मुड़स मरंदा पोइ इहो मसइलो हल थींदो। मीर बहावल खान बदी असांखे पाण वटि रखियो ऐं जो आज़ाद कयो अथसि। छा छा थो चई? ऐं चयईं पे त दरिया खान खे न्यापो ॾिजो, मां छोकिरी जो निकाह वक़्त सां कराईंदसि। मूं वारी कावड़ जो पलहांद हाणे चाचा बहावल दरिया खान खां थो वठे। मीर तूं छा थो सम्झी त बहावल इहो कदम खणंदो ऐं दरिया खान माठ करे वेहंदो? जॾहिं चयो अथसि त कान मणितो ऐं वॾा दरिया खान उहो बि मुड़ण वारो नाहे। मीर हाणे तूं ई खणी ॿुधा त इन मसइले जो हल छा आहे। इन मसइले जो हल आहे वक्त जी मौत। हाणे चाचा बहावल खे छॾे असांखे वक्त जे पोयां लॻणो पवंदो। जॾहिं तव्हां इहो कमु नथा करे सघो त इहो कमु मां पाण कंदुसि। मां मीर तूं इन मसइले खां ॿाहिरि रह, न त तुंहिंजे ऐं बहावल खान जे विच में कॾहिं बि ठाह न थी सघंदो। सुडली मसइलो थियो ई मुंहिंजे करे आहे, सो मां इन मसइले खां ॿाहिरि कीअं थो रही सघां? मां इन मसइले खां ॿाहिरि नथो रही सघां। मुंहिंजो ज़मीर मूंखे मलामत थो करे। बसि हाणे मां दरिया खान सां गॾु आहियां, जेको बि थियो न ॾिठो वेंदो। मीर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न पोइ सभु गॾिजी न वक़्त खे कयूं था पूरो। हा नज़ीर, जेसीं ताईं इहो शैतान न मरंदो न तेसीं ताईं हिते अमन कॾहिं बि कोन थींदो। छोकरी ये शादी ला तू राज़ी आहीं तो पोइ इन ॻाल्हि खे हिते ई दमगुज़र करदा छॾ। पर जे तू पंहिंजे ज़िद ते अड़ी रही मुड़स मरंदा खून थींदा। मां हिन सां शादी कॾहिं न कंदसि, भले जेके माण्हू मरनि था त मरण ॾियो। निभागी के जाजी तोखे इज्जत सां समझाया तो तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न पक न छोकरी सां का बि हथ चुराण न कर, इहा असांजी मर्दानगी नाहे। चाचा हीअ त पंहिंजे ज़िद था लहे ई कोन थी। या आखिर कैसे ताईं ज़िद कंदी? जैसे ताईं हे पंहिंजे ज़िद तां न लहंदी या हिते ई कैद हूंदी औरत नेठ मजबूर थींदी। मुझे रजामंदी जो इंतजार न कयो, मुखे बंदूक हणी मारे छॾियो ऐं मुंहिंजो लाश दरिया खान खे मोकिले छॾियो। पर असां हुन जो उबतड़ कंदासीं, तोखे कोन मारींदासीं। दरिया खान के दुफ करे मारे हुन जो लाश तुंहिंजे पेरनि में चुचलाईंदुसि, तोखे पंहिंजी अखियुनि सां ॾेखारींदुसि। हा चाचा ईअं ई करिणो पवंदो, इन खां पोइ हिन जो आसरो ख़तम थींदो। ये छोकरी जी इहा ई मर्ज़ी आहे त अॼु खां पोइ असां बि लॻूं था दिरू जे पोयां। त हो वते थो लिकंदो, हथ अची वियो खंभड़ियुनि मां वठी तुंहिंजे अॻियां मारींदोसांसि। उनखे मारियो था त मारे छॾियो, पर मां हिन ज़ालिम सां शादी कॾहिं न कंदसि। असां साहब मूंखे पक्की ख़बर आहे त बहाल छोकिरी खे पंहिंजे ॻोठ में रखियो आहे, त तव्हां उते छापो छो था हणो? मां पूरे ॻोठ जी तलाशी वठां? असां साहब पूरे ॻोठ जी तलाशी न वठो, सिर्फ़ हिकिड़ो घर उते वञी छापो हणो। उहो घर आहे पीरूअ जो। जेकॾहिं छोकिरी उते न हूंदी न त बहावल होशियार थी वेंदो। उन करे तूं मूंखे पंहिंजे हिसाब सां कमु करण ॾे। तव्हां बि इहा जांच कंदव न त छोकिरी किथे आहे, उहा मां तव्हांखे ॼाण ॾियां थो। पोइ तव्हां ख़ामोश छो आहियो? मां ख़ामोश न आहियां दरिया खान, पर तुंहिंजी जल्दबाज़ी जे करे को ग़लति क़दम खणणु नथो चाहियां। मां का बि जल्दबाज़ी कोन थो कयां, मां पूरी जांच करे पोइ तव्हां वटि आयो आहियां। ठीकु आहे, मां तव्हांजे चवण ते उते वञी छापो हणां थो। सुभाणे जेकॾहिं बहावल उतां छोकिरी खे कढी ॿिए पासे हलियो वञे ऐं असां बाज़ियाब न कराए सघूं त तूं को बि गोड़ न कजांइ, छा त तूं असांखे पंहिंजे हिसाब सां कमु करण ॾे। असां साहब जिथे मां चाहियां थो न तव्हां वञी उते छापो हणो, छोकिरी बाज़ियाब थी वेंदी। तू छो आई हिते? बाबा मां तुझे लाइ मुल सही
पर तुझियूं अखियूं खोलण आई आहियां। अखियूं तॾहिं खोलींदुसि जॾहिं तो मूंखे कंध खणण जहिड़ो छॼो हुजे। तोखे ख़बर आहे जॾहिं इज़त वारनि जा कंध झुकी वेंदा आहिनि न त उन्हनि जूं अखियूं बि बंदि थी वेंदियूं आहिनि। हो सिर्फ़ नाले में ज़िंदा हूंदा मोल आहिनि। बाबा मूं को बि अहिड़ो ग़लति कमु नाहे कयो जंहिंसां तुंहिंजो कंध झुकी वञे। मूं पंहिंजे पीउ जी ज़िंदगी बचाइण लाइ ज़बरदस्ती निकाह कयल खे क़बूल कयो ऐं उनखे पंहिंजो वर क़बूल कयो जंहिंसां मुंहिंजो ज़बरदस्ती निकाह थियो आहे। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। इज़त सां निकिरी वञ, बेस्तो करे कढाई। बाबा मूंखे त हैरत बि अचे त जेखां तव्हांखे नफ़रत करणु घुर्जे तव्हां उनखे घर में विहारियो आहे ऐं जेको 24 कलाक तोखे मारण जे लाइ आतो आहे तूं उनखे सॼण सम्झी घर में विहारे वेठो आहीं। अञा चई थी भक्त मुंहिंजो दुश्मन आहे। वॾे में वॾी दुश्मन त तूं मुंहिंजी आहीं। तो छॼो मूंखे किथां आहे ज़िंदा। जंहिं घिटी जंहिं रस्ते होटल ते वेहा थो माण्हू मूंखे ताना था हणनि। मां तव्हांजी दुश्मन इन करे आहियां न त मां पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर पंहिंजे हक़ निकाह मुड़ुस ॾांहुं निकिरी वियसि। बाबा नवाब खान अदा शमीर जो कातिल आहे ऐं वक़्तु तुंहिंजी इज़त जो कातिल आहे। बाबा जेकॾहिं केरु मूंखे हथ में हथियार ॾे न त इन ॿिन्ही मां कंहिंखे मारींदीअं त मूं पहिरीं गोली वक़्त जे सीने में हणंदसि। पर अलाए कहिड़ो जादू कयो आहे वक़्त तुंहिंजे मथां बाबा जो उनजो गुनाह तोखे गुनाह लॻे ई नथो। मतलब त मूंखे तूं ग़लति साबित करण आई ऐं तूं पाण सही आहीं। बाबा ॾुख इहो ई आहे त तोखे ग़लति ऐं सही जी ख़बर नथी पवे। मां त सिर्फ़ उन अन्ना जी दीवार किरण जे करे आई आहियां जंहिंजे अॻियां पुठियां तोखे कुझु नज़र ई नथो अचे। बाबा हिकु दफ़ो ॿीहर तूं साॻी ग़लती दोहराई थो। कहिड़ी ग़लती कई आहे मूं? पहिरीं ग़लती सोणी खे कैद करे कई ऐं उन वेचारी जे मौत जो सबब ई तूं ई बणियो आहीं ऐं हाणे वरी दरिया खान जी मंग खे अगवा कयो थी। बाबा उन वेचारी जो उन में कहिड़ो ॾो? छा मुंहिंजी ऐं मीर जी शादी दरिया खान कराई या सिंधु कराई जो उन वेचारी मथां एतिरो ज़ुल्म? ॿुधाए मूंखे बाबा ॿुधाए। छा थई? कुहाड़ी आहे? कुहाड़ी मूंखे खपे। कुहाड़ी सां मां काठियूं कंदो आहियां चाचा सालू, पर तूं छो थो वठी? मां लीमो कटींदुसि। लीमो 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 त हथनि सां ई पटिजी वेंदो, उन लाइ एॾी कुहाड़ी छो थो वठी चाचा? उन लीमे जी ॻाल्हि नथो कयां जेको खटाइण में पवंदो आहे। मां लीमे कमदार जी ॻाल्हि थो कयां। माना त माण्हू मारींदे? बाबा माण्हू मारिया या ॿकरियुनि लाइ टारी लाहियां। तूं पंहिंजा पैसा वठ ऐं भाॼियूं। ना बाना सुभाणे पुलिस मूंखे ॿधी वञे। पुलिस तोखे छो ॿधंदी? मां तुंहिंजो नालो ई कोन खणंदुसि। पक सां पियो चईं सुभाणे मां टंगियो पियो हुजां। न पक पक। अचे वठ 100 रुपया कुहाड़ी मूंखे ॾे। 100 में एॾी सारी कुहाड़ी? 100 में कुहाड़ी जो गन बि कोन ॾींदो साईं। भला 150 ॿियो बि ॾियां थो। 250 में त ॾींदे न। 250 सही अथई। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि त कमु करे वापसि ॾेई छॾींदुसि। मुंहिंजे कहिड़े कम अचे? न बाना वापसि न खपे। हूं न बचजां तीअं बचजां। ऐं मां 250 कोन वठंदो साईं। 500 ॾी त ॾियां। 500 रुपया? हलो ठीकु आहे। 500 ई ॾियां थो। सियाणो आहीं सही। सियाणो आहीं वाकई। अचे ही वठ पैसा। हलियो वञ बसि। लीमा मरी वई लीमा। ॾिसी छड़ ॾाढ़ी मुंहिंजी अचई थी कुहाड़ी मुंहिंजी। लीमा अॼु तोखे ॿ धकंदुसि। हिकिड़ो अधु आचार में विझंदुसि, हिकिड़ो अधु उछला छॾींदुसि। मरी लीमा। मूसा मूंखे अलाए छो ईअं थो महसूस थिए त तो पंहिंजो मक़सद विसारे छॾियो आहे। मक़सद? कहिड़ो मक़सद मूमल? मासी शेरू, हलीमा ऐं शमीर इहे तोखां विसरी विया आहिनि? न मूमल न। मूसा कॾहिं बि पंहिंजी माउ भेण पंहिंजे दोस्त शमीर जे पलांद वारे मक़सद तां नाहे हलियो। त पोइ नवाब खान अञा ज़िंदा छो आहे? गलत तोखे कान्हे ख़बर। इहो नवाब बिमो ही भला आहे ऐं हिन नवाब जा ई पेंतरा नवाब ते ई आज़माई। मतलब त दोस्तनि में मूं इहा ॻाल्हि हलाए छॾी आहे त मां हिन महिल ॾोहनि जी दुनिया खां परे आहियां ऐं मूं महिल हिन जे ॻाल्हि में हक़ीक़त
छो त हिन महिल मां अकेलो न आहियां। मुंहिंजी ज़िंदगीअ सां तूं बि जुड़ियल आहीं। मां नथो चाहियां त मां को अहिड़ो क़दम खणां जंहिंमें तोखे तकलीफ़ पहुचाए। उहो त आहे मूंसां, पर नवाब खान के मारण तुंहिंजे अलावा कंहिंजे वस में न आहे। हिन नवाब खे त मां ज़िंदा कोन छॾींदुसि। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तुंहिंजो कहिड़ो पलांद रहियल आहे नवाब खे। मुंहिंजी भाणेजी नैना, उन जो मौत तोखां विसरी सघे थो, मूंखां न। तूं कंदीअ नैना जो भला। अञा बि कुझु आहे जेको मां तोखां कोन ॾिसंदसि। मुंहिंजी ऐं मीर जी शादी थींदे थींदे रहिजी वई, उन में बि इन नवाब जो हथ हुयो। मतलब त तुंहिंजी दिलि में आहियां। न मूंसां न, मीर त उन ॾींहुं हिन दिलि मां निकिरी वियो जंहिं ॾींहुं उन जी शादी राणी सां थी वई। मां नवाब खान खां पंहिंजो पलांद वठण थी चाहियां, उहो पलांद जेको वनवा में हुन मूंखे गुम करायो हो। ऐं हा, मुंहिंजी दिलि तॾहिं ख़ुशि थींदी जॾहिं इहो नवाब तुंहिंजे हथनि खां मरंदो। त पोइ मरी वियो नवाब मूमल, बस अगो तुंहिंजे हिन मूसा खे मौक़ो मिले। खुदा कंदो त ही मूंखे जल्द ईंदो। पोइ मूसा जेकॾहिं तोखे जेल बि थी वई न, त तुंहिंजी ही मूमल पंहिंजे मूसा जो पूरी ज़िंदगी वेही इंतज़ार कंदी। तो क्या थी चई त दरिया खान ॾोही न आहे, इहो ई दरिया खान आहे। कदम कदम ते मीर जो साथ ॾिनो अथई, असांखे हेठि कयो अथई। मां मञा थी त दरिया खान मीर जी मदद कई, पर इन विच में सिंधु किथे आई? हिक ॾोह जी सज़ा कंहिं बेगुनाह खे ॾियण इहो किथां जो कानून आहे? इन खां सुठो हुयो त उन ॾींहुं सजावल जो औताक ते मूंखे गोलियूं हणी ऐं मीर खे गोलियूं हणी पूरो करे छॾियो आहे। मां चयो न तूं मुंहिंजे लाइ मरी वई, मां तुंहिंजे लाइ मरी वियुसि। तुंहिंजे लाइ मौत खां वधीक इहा ई सज़ा काफ़ी आहे। मुंहिंजे घर मां निकिरी वञ, मीर सां बक़ाया ज़िंदगी गुज़ार। सही चवंदा आहिनि बाबा त ज़िद माण्हू खे अंधो करे छॾींदो आहे। जंहिं मीर खे पंहिंजो दुश्मन तो समझी न, त उहो तोखे पंहिंजी अखियुनि ते वेहारींदो आहे ऐं मुंहिंजी बि घणी इज़त कंदो आहे। ॾिसां थो त इहो मीर तोखे केतिरा सुख थो ॾे। घणा ॾींहं तोखे हिंदोरे में लोॾींदो, बेस तो करे कढंदी, पाण ई वरी ते रोंदी अची लहंदीअ। बाबा अगरि जेकॾहिं मीर मूंखे मारे बि छॾींदो न, त उहा ॻाल्हि तो ताईं न पहुचंदी। बाबा ही ॾिसो, मां तव्हांखे हथ थी ॿधां, हुन पराई न्याणी खे आज़ाद कयो, आज़ाद कयो पराई न्याणी खे। ईअं न थिए त वक़्त खां बग़ैर तलब करे वठे। बाबा तुंहिंजे साम्हूं मां तॾहिं ईंदसि जॾहिं तूं मीर ऐं मूंखे माफ़ कंदे ऐं दिलि सां क़बूलींदे। ठीकु आहे बाबा, मां हलां थी। शेर अली, तूं सुबुह जो 4 बजे ताईं आज़ाद आहे। सजावल खे पूरो करे जल्दी मोटी अचणो अथई। सूबेदार साहब घणो टाइम आहे, मां रुगो अधु कलाक जे अंदर इन सजावल खे पूरो करे वापसि मोटी ईंदुसि। तूं दिलि जाए कर। तोखे मूं ॿुधाए छॾियो आहे त तोखे सजावल हींअर किथे मिलंदो। सूबेदार साहब इहा सभु मूंखे ख़बर आहे त इहो सजावल किथे हूंदो। चयमि न, हीअं वयुसि हीअं मोटी आयसि। अधु कलाक त वॾी ॻाल्हि आहे। ऐं हा, तूं हिकिड़ो कमु कजांइ, लाकप जो दरवाज़ो खुलियल रखजांइ, बंदि न कजांइ। ठीकु आहे शेर अली, तूं आज़ाद आहीं, पर मोटण जी कजांइ। जियो, तॾहिं त मां चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन आहे कोई। तूं हिन वक्त ते छो आयो आहीं? मूंखे ख़बर हुई त तूं मूंसां निकाह न कंदी, तो मूंखे मजबूर कयो आहे ही क़दम खणी। कहिड़ो क़दम? छा मक़सद आहे तुंहिंजो? मक़सद त तूं समझी वई हूंदी।
मां चवां थी मुंहिंजे वेझो आहे न, मां रड़ियूं कंदसि। इज्जत सां मूंसां निकाह करी हन, अॼु ही कदम मूंखे खणणो न पवे हा। जेकर तूं मुंहिंजे वेझो आहे न, मां पाण खे मारे छॾींदसि। सिपाही जुमन। जी सर। जवान तैयार हैं? जी सर, जवान तैयार है। ओके। अकबर, तू भी हिते, असां भी हिते। बाबा साईं अकेलो हूंदो ताक़त उन सां केरा गॾु। करीम, बाबा साईं खे मूं चयो, पर बाबा साईं चयो तूं वञी चौकी ॾे, मां हिते अकेलो वेठो आहियां। यार कमाल था कयो यार, तव्हांजी त ॻाल्हि मूंखे सम्झ में ई कोन थी अचे। हेॾियूं दुश्मनियूं लॻी पियूं आहिनि, पोइ बि तव्हां बाबा साईं खे अकेलो छॾे आयो। मां चयो त बाबा साईं जी ज़िंदगी जी ख़बर अथई, हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे त हुन ते अटल हूंदो आहे। चई वञ त वञ, मां छा कयां हुन में? हा अकबर, बहितर ईअं थींदो असां बेस खे छॾियूं, हलो त बाबा साईं ॾे हलूं। वाह करीम वाह, वरी बाबा साईं खे जेकॾहिं न ख़बर पई त वरी अड़े मां तव्हांखे कहिड़ो हुकुम ॾिनो वरी आया आहियो। हुनजी ज़िंदगी ख़बर न अथई, माराईंदे जा अड़ी पटको धूड़ न करे छॾे। इज्जत सां मूंसां निकाह करी हन, त अॼु ही कदम मूंखे खणणो न पवे हा। जेकर तूं मुंहिंजे वेझो आहे न, मां पाण खे मारे छॾींदसि। वक्त इहो वरी हींअर किथां अची वियो? वक्त दर खोल। अरे बेईमान, कहिड़ी मिट्टी जो ठहियल बेईमान जो तो न्याणीअ में हथ विधा। निकिरी वञ, शिकल कम कर, हल। जी नवाब खान, जेको अवां चयो सभु थी वियो आहे। सम्झी वियुसि नवाब खान, अवां खुटको न कयो। चालू करे निकतो एतराज जो मां इने हवा खाण चक्कर ॾियण लाइ निकतो चक्कर ते अड़े बेवकूफ हींअर अधरात जो कुहाड़ी खणी कहिड़े चक्कर ते निकतो ई वञ बाबा घर वञी आराम कर छो ॿियनि जी निट फिटाई अथई कुहाड़ी खई आ हाँ काठियूं करण लाइ कुहाड़ी खई आ हिन वक्त काठियूं हिमल कहिड़ियूं काठियूं करण थो वञी नांग भला को जानवर चकणी हुजे या छा पो जानवर नांग चकण तो खेर आ पर नवाब जा माण्हू चकण दा त सही मां चांदो 100 सुणियूं लगन त बि माण्हू सिधो न थे हा चई हल पेर रा पेर ये कौन पेर रा
हेॾे कम हेॾे अरे वञे वञे बाबा होते दे हर जी मर हींअर ताके कोई हाणे ने पोड़े जो मरण लाज़मी थियो आहे। नवाब खान सां सलाह करे ऐं पोइ हिनखे मारणो पवंदो। फिलहाल मूंखे इन चाचे बहावल सां गॾु ई रहणो पवंदो, जीअं मूं मथां हुनजो को बि शक न वञे। पर एतिरो कुझु थियण खां पोइ हू मूंखे माफ़ कंदो, माफ़ करणो ई पवंदुसि, न त हू अकेलो थी वेंदो। बसि हिन दफ़े बाक़ी थींदो उहो जेको मां चाहींदुसि। माफ़ करे थो या न, पर मरण चाचा बहावल जो लाज़मी आहे, लाज़मी आहे। सिजावल तोखे घणी तकलीफ़ न ॾींदुसि, छो त तुंहिंजा मुंहिंजे मथां घणा एहसान थियल। निंड में निंड थो ॾियां। ये फायरिंग जो आवाज किथे ने? अरे वो मुखे लगे तो या बाबा संजय होता कते हमलो थियो आ। अच ताली दिसो। हलो हलो हलो। खबरदार शेर अली। सूबेदार साहब तव्हां हिते? सूबेदार साहब सही चई आहे, हिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त। मन तव्हांजी मिली भगत आहे हिन शेर अली खे माराइण जी। ही छा थो ॾिसां मां? शेर अली तोखे मारण जे लाइ न, तुंहिंजूं बंदि अखियूं खोलण जे लाइ हे सॼो ड्रामो रचायो। थोरी ॻाल्हि कर, छा मतलब? मतलब तोखे मां ॿुधाईंदुसि शेर अली। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।